ग़रीब शख़्स ऐं झिरकी जी कहाणी। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं बादशाहत में हिकिड़े ॻोठ में ॿ भाइर रहंदा हुआ। अदा ताईं उन्हनि मां हिकिड़ो भाइर त मानी मच्छी वारो ठीकु ठाक हो, पर हिकिड़ो वीचारो तमामु ग़रीब हो। उहो ग़रीब शख़्स पंहिंजो गुज़र सफ़र मिड़ई ॾुखियो सुखियो पोइ कंदो हो, पर हुनजी हालत रोज़ बरोज़ बदतर थींदी पई वई। हिकु ॾींहुं हुन ग़रीब शख़्स फ़ैसिलो कयो त हाणे रोज़गार लाइ भला ॿिए पासे रुख कजे, हिते गुज़ारो कोन थो हले। सो दा साईं रोज़गार जी ॻोल्हा लाइ उहो ग़रीब शख़्स पंहिंजा ॿार बचा वठी परदेस ॾांहुं कंहिं ॿिए बादशाहत ॾांहुं रवानो थियो। सो साईं पंहिंजो ॻोठु छॾे हलंदो हलंदो रवानो थियो। हलंदे हलंदे हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं पंधु कंदे कंदे रातियूं तरसंदे अॻिते वधंदे वियो। सो साईं हिकु ॿिनि रातियुनि खां पोइ टी राति हू ओचितो हिकिड़े अहिड़े वण हेठां अची लथा जिते हुननि खे हिकिड़ो कमु सुझी आयो। से वण हेठां लथा, उते अची आराम ई थिया। उते ग़रीब शख़्स पंहिंजे पुट खे चयो, अबा तूं काठियूं करे अचु, हिकु ज़रूरी कमु आहे। वरी धीउ खे चयईं त मां तूं पाणी भरे अचु, ऐं ज़ाल खे चयईं त तूं मानी पचाइण लाइ अटो कढ। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हुकम मिलण शर्त सभु को पंहिंजे पंहिंजे कम में लॻी वियो। हिकिड़ो पाणी भरणु त धीउ पाणी भरणु त पुटु काठियूं कढणु, ऐं हिनजी घरवारी अटो कढण में लॻी वई। ऐं पाण जेको शख़्स हो उहो उते वेही नोड़ी वठणु लॻो। अदा ताईं ॻाल्हि था कनि त उन ई वण ते हिकिड़ो पखी पुण वेठो हो, जंहिं सारो रंग वेठे ॾिठो। उन वण ते हिकिड़ो झिरक पखी झिरकी हिकिड़ी वेठल हुई, से सारो रंग पे ॾिठो। ते पुछियो त ए शख़्स तूं नोड़ी छो थो वठी? ग़रीब शख़्स साईं पंहिंजे कंहिं कमकार सां पंहिंजे ई कंहिं मक़सदु खां नोड़ी पे वठी, पर जॾहिं झिरकी हिन खां इहो पुछियो त ग़रीब शख़्स हुनखे चयो त हिन नोड़ी सां तोखे फासाईंदुसि ऐं तोखे कुही रधे खाईंदासीं। साईं झिरक पखी ग़रीब शख़्स ऐं संदसि भाइतियुनि जी ॿधी ॾिठी, सो उहो पखी छिरकी वियो, डिॼी वियो। सो पक थियसि ही मूंखे पकिड़े वठंदा। सो सोचणु लॻो त हाणे कीअं हिननि खां जिंद छॾायां। से मुंहिंजा उहा ॻाल्हि घणे सोचे करे घणी वीचार खां पोइ ग़रीब शख़्स खे चयईं त ए अदा तूं इहो रसा ॿधी मूंखे झलींदे, भला मूंखे हिकु गिरा करे खाईंदे तोखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, तुंहिंजो ऐं तुंहिंजे ॿचड़नि जो कहिड़ो ढउ थींदो। आऊं तोखे खज़ाने जी जाइ ॾसियां, तूं उतां वञी उहो खज़ानो कढ ऐं वञी पंहिंजो गुज़र सफ़र कर, पर मूंखे जे माफ़ी ॾेई त आऊं तोखे उहो तोखे वाट ॾसियां, उहा जॻह तोखे ॾसियां। से मुंहिंजा ग़रीब शख़्स अॻे ई वीचारो गुरबत खां तंग हो। सो ग़रीब शख़्स चयो, ठीकु आहे, ॿुधाए त उहो नाणो किथे आहे ऐं किथे आहे माल मिल्कियत, जेकॾहिं आहे त पोइ तोखे तुंहिंजी जान बख़्शींदुसि। से मुंहिंजा हुन झिरक पखी झिरकी चयो त अदा हाणे ॻाल्हि ॿुध, हिन वण जे पाड़ में मुड़ुस जेतिरो हेठि खोट त तोखे नाणो मिलंदो, ऐं उहो नाणो कढ ऐं मुंहिंजी जान बख़्श, वञी पंहिंजे ॿचड़नि जो ऐं पंहिंजो गुज़र सफ़र सुठे नमूने कर। पोइ त साईं ग़रीब शख़्स उहो नोड़ी वठण छॾे करे उते खोटाई शुरू कई ऐं पंहिंजी ज़ाल खे बि उन कम लाइ हिमत अफ़ज़ाई जो चयईं, तव्हांजो हुनजो पुटु बि काठियूं करे आयो ऐं धीउ बि अची वई, तंहिंखे बि चयईं त अम्मा अबा अचो हिते खोटाई करियो। से मुंहिंजा ग़रीब शख़्स पखी जे ॾस मौज बि ईअं कयो ऐं नेठि घणी खोटाई खां पोइ खज़ानो कढी पंहिंजे ॿारनि ॿचड़नि खे मुबारकूं ॾिनाई ऐं सभु पाण में ख़ुशि थिया घरबादी। से मुंहिंजा खज़ानो जो हुननि खे हथु लॻो त हुनजी घरवारी चयसि,
ते मियाँ हाणे मुंहिंजी सलाह आहे त ॿचिड़नि खे वठी वापसि पंहिंजे घर हलूं, पंहिंजे देश में रहिजे ऐं पंहिंजे ॿारनि ॿचिड़नि खे बि पढ़ाइजे। साईं पोइ उहे सभई घर भाती माउ पीउ समेत ॿचिड़ा सभई वापसि पंहिंजे ॻोठ आया ऐं पंहिंजे अबाणनि कखनि में हिकु भेरो ॿीहर रहणु लॻा। पर से हाणे हुननि जी ज़िंदगी बदिलजी वई हुई। हुननि वटि दौलत मिल्कियत जाम हुई, खज़ानो हुननि खे हथु लॻो हो, सो हुननि जी रहणी कहिड़ी बदिलजी वई हुई। सिमंद जी त कहाणी में तव्हांखे पहिरीं ॿुधायोसीं त हुन ई ग़रीब शख़्स जो हिकु ॿियो भाउ हो। जॾहिं हुन भाउ ॾिठो त ओचितो ई ओचितो मुंहिंजे भाउ वटि एॾी वॾी मिल्कियत माया किथां अची वई आहे, उहो ॾिसी करे हैरान थी वियो। हुन ॾिठो त अॻे खाइण लाइ बि कुझु कोन हुयसि ऐं हाणे हिन जहिड़ो को सुखियो आहे ई कोन। पोइ साईं ठगी कंदो कंदो वञी भाउ वटि पहुतो ऐं भाउ खां पुछाईं त अदा ख़ैर ख़बर तोखे अॻे बि खज़ानो किथां हथु लॻो? से मुंहिंजा हुनजे भाउ हुनखे कहिड़ो जवाबु ॾिनो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। पर हुन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां चैनल ते वञी वियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं साईं मुंहिंजा कमेंट ज़रूरु कंदा करियो। दोस्त कमेंट ॾियण में ॾाढी कंजूसी कंदा आहिनि। हा त साईं पाण पंहिंजे किसे जी तरफ़ हलूं त ग़रीब शख़्स हुनखे जवाबु ॾिनो त अदा ऐं अहिड़े तरीक़े सां बेज़ार थी हितां वियसि पिए ऐं वाट वेंदे हिकु पखी मूंखे मिलियो ऐं पोइ पखी वारो समूरो किसो करे ॿुधाईंसि त कहिड़ी तरीक़े सां हिकिड़े पखी हिकिड़ी झिरकी असांजी मदद कई ऐं असां बची वियासीं गुरबत खां ऐं पंहिंजो देश छॾण खां। सोचे हुनजे भाउ खे बची नाणे जी लोभ लालच लॻी त आउं बि नाणो हथु करियां। सो साईं पंहिंजा ॿार बचा वठी हू बि अची हुन हेठां वण हेठां रहियो जिथे हुनजे भाउ पार पता ऐं ॾस पता हुनखे ॾिना हुआ। ऐं साईं हुन बि पंहिंजे भाउ वांगुरु साॻी जे भाउ हिन खे ॻाल्हि ॿुधाई हुई साॻी किसो पंहिंजे भातियुनि खे सॼे धार धार कमु ॾिसियईं। पर उन्हनि मां साईं हर भाती ईअं चयो त असीं पंधु कोन वेंदासीं, असांखां उहो कमु कोन पुॼंदो। छोकिरो बि जवाबु ॾिनसि, पंहिंजी घरवारी बि जवाबु ॾिनसि, इहो कमु मूंखां कोन थींदो, तूं ॼाण तुंहिंजो कमु न ॼाणे। जॾहिं साईं सभिनी इनकार कयो तॾहिं पाण छा कयईं जो वेही नोड़ी वठणु लॻो। तंहिं ते साईं उहो पखी जेको जंहिंजो आख़िर बुत हुयो ऐं उते वेंदो हुओ उहो झिरक झिरकी पखी, उन पखी खिली चयसि मियां नोड़ी छाजे लाइ पियो वठी? तंहिं मुंहिंजा उहो ॾिसी साॻी पखी पुछियसि मियां नोड़ी छो पियो वठी? तंहिं ते ग़रीब शख़्स जे भाउ चयसि त हिन सां तोखे ॿधंदसि। साईं मुंहिंजा तव्हांखे ख़बर आहे त पखी जवाबु कहिड़ो ॾिनो? पखी साईं खिली जवाबु ॾिनो, खिली पियो पखी खिली पियो ऐं जवाबु ॾिनसि। पखी चयसि तूं पहिरीं पंहिंजो घर त ॿध, पंहिंजो घर त संभाल, तोखां घर ई कोन थो ॿधो थिए सो मूंखे कीअं ॿधी सघंदे? ईअं चई पखी उॾामी हलियो वियो ऐं ग़रीब जो भाउ जहिड़ो हो तहिड़ो हथे ख़ाली ठलो मोटी पंहिंजे माॻ आयो। से मुंहिंजा हिन कहाणी जो मक़सदु उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त ॿधी में ताक़त आहे। झिरक झिरकी उन ई ग़रीब शख़्स जी उन ई करे मदद कई त हुननि ॿधी कई ऐं पाण में हिकु मुस्त थी उन्हनि हर कम में जुंबी थी विया। तंहिं करे दुश्मन बि उन्हनि खां लाराए विया। पर ॿधी कंदा त कामयाबी माणींदा। ॿी सूरत में ईअं ई थींदो जीअं हिन ग़रीब जे भाउ सां थियो। से मुंहिंजा वधीक इन कहाणियूं इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।